ॿिन्ही असां ॿिन्ही खे ॾारे हणी पूरो करे छॾियो आहे। मुंहिंजी माउ त वीचारी भॼी वई तंग थी करे, हाणे मुंहिंजे भॼण जो वारो आहे। हेॾां ओ हेॾां वञण खां अॻु मुंहिंजे लाइ चांहि त ठाहे वञिजो। अॼु किथां सिज उभरियो आहे, हेॾो प्यार सां पई ॻाल्हाईं। साईं, मुंहिंजी जोइ अथव मुंबईअ जो मौसम, उते ई कड़केदार उस ऐं उते ई मोहबत भरियो मींहुं। हाणे छॾियो बि मोहबत वारे मींहं खे, हूअं बि हिन दफ़े आदिपुर में मींहुं वधीक पियो आहे। सभागी मोहबत वारे मींहं खे पवण ॾे। सीता, छटी न खणी अचु। खंड में वई तव्हांजी छटी, कढी न छॾियांव तव्हांजी बटरी। वञो, वञी पहिरीं मुंहिंजे लाइ कॉफ़ी ठाहे अचो, वञो। मूं चयो पहिरियों मुंहिंजे लाइ चांहि ठाहे अचो। कॉफ़ी, हा चांहि, कॉफ़ी, चांहि, कॉफ़ी, चांहि, कॉफ़ी, चांहि, कॉफ़ी, चांहि, कॉफ़ी, चांहि। बाबा, अरे बाबा, चाय खड़ी तो अचा सभागी, खड़ी तो अचा। अरे बाबा, सभागी न माया तव्हांजो सभागो निभागो, असुल निभागो। ठीक आहे बाबा, निभागो त निभागो, पर तव्हां पटे ते छो सुम्ही पिया आहियो? पुट, सॼी राति खां पट ते सुम्हियो पियो आहियां। पर बि छो बाबा? पासे पासो वराया त तुंहिंजी सॼी माउ पुॼाणे, ॿिए पासे पासो वराया त तुंहिंजी माटली माउ पुॼाणे। ॿिन्ही जा पुॼा खाई खाई थकिजी आख़िर लास्ट में उथी करे पट ते अची सुम्ही पियुसि। बाबा, अॼु ताईं मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में कोन आई। तव्हां 2 शादियूं कयूं छो? निभागा, तुंहिंजी ख़ातिर मूंखे 2 शादियूं करणियूं पयूं, तुंहिंजी ख़ातिर। अरे बाबा, मूंखे चरियो न ठाहियो। इहा ॻाल्हि तव्हां मूंखे 100 दफ़ा चई चुका आहियो ऐं मां 100 दफ़ा ॿुधी चुको आहियां। निभागा, जे तूं सवलाईअ सां पहिरीं माउ बाप पैदा थी वई आहे त मूंखे ॿी शादी करणी ई न पवे हा। मज़ा वठणी हुई तव्हांखे ऐं सजा ॾियो था मूंखे। बाबा, तव्हां त 2 शादियूं करे छॾियूं, हिते मुंहिंजी हिक बि नथी थिए। अरे हा कराईंदुसि तुंहिंजी बि शादी ऐं घुराए महाराज खे। अरे पेट में सूर कोन अथसि, जोइ मद्रासी अथसि, उन जो असर अथसि। जय झूले, जय झूले, जय झूले, खुश रहो, खुश रहो, खुश रहो। महाराज स्वामी, तव्हांजे अचण जो मतिलबु इहो सम्झां त काई छोकिरी तव्हांजे ख़्याल में आई आहे? सेठ साहिब, पंध कंदे कंदे जूतियुनि जा तरह निकिरी विया आहिनि, पर को बि तुंहिंजे घर छोकिरी नथो ॾियणु चाहे। हर को चवे थो ॿिनि ससुनि जा सूर केरु पंहिंजी अबोज न्याणीअ खे ॾींदो? बाबा, मूं चयो न जे घर में 2 ससूं हूंदियूं हुते केरु पंहिंजी धीअ ॾींदो? अरे छोरा, घबराए न, महाराज स्वामी वेठो आहे, का न का छोकिरी तुंहिंजे लाइ हथ करे ॾींदो। कीअं महाराज स्वामी? अय्यो नो पुट, चओ जय झूले, जय झूले, झूलण कंदो।
महाराज स्वामी उनके विश्वास ॾियारियो न त घर में अची महाराणी थी करे रहंदी नौकर चाकर सॼो ॾींहुं पिया घर जो कमु कनि ऐं हा महाराज स्वामी जॾहिं असांजा नौकर छुटीअ ते हूंदा आहिनि तॾहिं बाबा कमु कंदो आहे महाराज स्वामी खेनि विश्वास ॾियारियो त ससूं गूंगियूं गांयुनि जहिड़ियूं अथसि ऐं छोरो बिल्कुलु ठगे जहिड़ो हमारा स्वामी मां भी बाबा जी आई आज्ञाकारी ढगो आया थुक्का थी छोरा थुक्का थी यजमानो मुंहिंजी बि साॻी हालत ठीकु आहे यजमान ॿटीह ई ॾंदनि जो जोड़ लॻाईंदुसि रखो झूलण ते बाबा मारा स्वामी हरू भरू झूलण ते न रखो बाबा के बाबा मिली वई ऐं मूंखे कभी न छोरो पिणे खे खोटीअ खयो हो जो शादी कई हींअर त चई थो शादी करायो शादी कंदे न पोइ ख़बर पवंदे त कीअं हेॾां होॾां भॼाइनि थियूं पोइ चवंदे शादी छो करायो यजमान स्वामी मां बि ईअं ई चवंदो आहियां बाबा तव्हां ॿई पंहिंजे में लॻा पिया अरे मुंहिंजे लाइ त कुझु कयो न दिलि दक्षिण में रख छोरा महाराज स्वामी कुझु कयोसि छोरे जे लाइ यजमानो जय झूले भाई ॿुधो हाँ शादी त कराए छॾींदासीं पर इन लाइ तव्हांखे ही आदिपुर शहर छॾिणो पवंदो इहो वरी छो महाराज स्वामी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो सेठ साहिब माण्हुनि खे विश्वास ॾियारणो आहे त छोकिरे खे मावड़ो आहिनि ई कोन बाबा हीअ ग़लती न कजो जेकॾहिं मम्मियुनि खे ख़बर पइजी वई त रोई पिटी सॼो शहर मथे ते खणी वठंदियूं असांजो ॿारो ऐं श्राद्ध खाई करे ऐं उगरायूं बि न वठंदियूं भागा शुभ बोल पुट रिस्क त खणणी पवंदी न त तूं ईअं ठले जो ठलो रहिजी वेंदे ठीकु आहे बाबा खणी था वठूं रिस्क पर बाबा मम्मियुनि खे विश्वास ॾियारिजो त टी मुसीबत कोन खणी ईंदा त हिन भागा ॿिनि मां ई अड़जी वियो आहियां त वरी टी शादी छो कंदुसि राति जो हिकु ॾांहुं मुंहुं करे सुम्हां त ॿी चुंडड़ी पाए ॿिए ॾांहुं मुंहुं करे सुम्हां त पहिरीं चुंडड़ी पाए आख़िर थकिजी वञी करे पट ते ई सुम्ही पवंदो आहियां बाबा ॿिन्ही माताउनि खे सम्झायो ऐं मूंखे ॿिए शहर वठी वञो ऐं मुंहिंजी शादी करायो हेलो हा केरु मां केरु तव्हां केरु अरे याद आयो अरे मुंहिंजी जोइ जी साहेड़ी धमी बाई पिया ॻाल्हायो न हा घणई छोकिरा आहिनि अरे ॿुधो हा भाई मुंहिंजा ॿ दोस्त आहिनि उहे मद्रास में अचण वारा आहिनि मसवाड़ जी जॻह वठी ॾिजो मां तव्हांजी छोकिरीअ लाइ फर्स्ट क्लास छोकिरो वठी ॾींदुसि हा ऐं ये ॻाल्हि थी वई तव्हांखे जे इहो छोकिरो बि पसंदि अची वियो न त मूंखे फोन कजो मां ईंदुसि हा उते गॾिजी इडली खाईंदासीं आई बुरा ही महाराज स्वामी वरी कहिड़ी इडलीअ सां चंबड़ी पियो आहे इडलीअ सां कोन चिंबड़ियो आहियां हा तव्हांजो ई कमु करे रहियो आहियां ॿुधो भाई कमु थी वेंदो मां तव्हांखे एड्रेस व्हाट्सएप थो कयां मद्रास जी हा तव्हांखे मसवाड़ ते जॻह बि वठी ॾींदी ऐं तव्हांखे उनजी छोकिरी बि मिली वेंदी ॿुधो वञी करे धमी भेण खे ख़ुशि कजो तव्हांजे छोकिरे जो वियांउ पको जय झूले आइयो बाबा जल्दी हलो मूंखे मद्रास वठी हलो मूंखे छोकिरी मिली वेंदी मूंखे मद्रास वठी हलो मूंखे छोकिरी मिली वेंदी
जल्दी लगाए कहीं पहिरों वञी माण्हुनि खे त सम्झायूं। जय शंकर जय झूले आइए यजमानो मिलूं था मद्रास में। अय्यो जय शंकर जय झूले। बाबा मम्मी के सड़ करो ना। अरे तू सॾु करी न। अरे बाबा वॾा तव्हां आहे तव्हां ई सड़ करो। अरे यार मूंखे हुननि भूतड़ियुनि खां डप थो लॻे, तूं सॾु करी। अरे बाबा तव्हां क्यों? ठीकु आहे। गीता ओ गीता, अरे मिठड़ी ॻोठ जे खूह में पए तव्हांजी मिठड़ी, जेको चवणो अथव सिधो सिधो चओ। अरे सिधो सिधो बि करे त चवां पियो थो, कहिड़ो हूंदो थी करे पियो थो चवां। तव्हां सां मथो वञणु बेकार आहे, जेको चवणो अथव जल्दी चओ। अरे पाड़े जी पंचायत में त करणी आहे न। ओहो हीअ त रंभे थी रंभे। सीता खे थो सॾियां। सीता, अरे ओ सीता, अरे ओ सीता। छा आहे? छो था रड़ियूं कयो? बोड़ी आया छा? पुट काश हिननि ज़ालुनि जी एक्सपायरी डेट हुजे हा त मुंहिंजी जान छुटी पए हा। हाणे घणो न ॻाल्हायो। ऐं हा, इहो न विसारियो त असां तव्हांजे जीवन जो किताब आहियूं। इहा त मुसीबत आहे जो किताब आयो। अरे जे डायरी हुजो हा त हर साल बदलाए छॾिया हा। हा अञा 2-4 ॿियूं बि घीले अचो न घर में। छोरो अची उठ जेॾो थियो आहे, उनजी चिंता कान्हे, बाक़ी पाण खे हर साल जोए मटाइणी आहे। मम्मी हिन पुठ जे लाइ उठणी वठी अचणी आहे, इन लाइ त तोखे घुरायो आहे। हा त ॿुधायो कहिड़ी छोकिरी नज़र में अथव? सभागी हिन पाड़े में त तव्हां ॿई जहिड़े झगड़े जे लाइ मशहूरु आहियो। केरु बि हिन घर में छोकिरी कोन ॾींदो। छो न राज़ी थींदा? असां वरी कंहिंजी ॿिली मारी आहे? ॿियो न त छा, छो न थींदी मुंहिंजे राजा पुट जी शादी? थींदी पर हिते न, ॿाहिरि। मतलब सभागियो असां छोकिरीअ वारनि खे चवंदासीं त छोकिरे खे माउ ई कोन्हे। हेॾा चरिया थी पिया आहियो या असांखे पे चरियो ठाहियो? चरियुनि खे छा चरियो ठाहिबो? छा? कुछ न मम्मी थोड़ो समझो न। मम्मी सोचो ॿाहिरि मुंहिंजी माइटियुनि जी ॻाल्हियूं थींदियूं ऐं हिकु ॾींहुं मुंहिंजे लाइ सुठी माइटी ईंदी। बस तव्हां ॿई हिते वेही 10-15 ॾींहं हिक ॿिए जूं चोटियूं पटियो। मां तव्हांजे पुट जे लाइ छोकिरी पटाए थो अचां। पुट लाइ पटाइजो, मना पंहिंजे लाइ पटाए हलिया अचो। हा पुट, पिणी जो भरोसो कान्हे, मतां तुंहिंजे बदिरां पाण घोड़ी ते चढ़ंदो अचे। मम्मी चिंता न कर, मां कंहिं बि घोड़ीअ खे बाबा जे वेझो अचण ई कोन ॾींदुसि। हा वञ पुट, जल्द सुहिणी कुंवार वठंदो अचिजे। ऐं प्रेम खे बि गॾु वठंदो अचिजे। ओ बाबा मां शादी कंदुसि, ओ बाबा मां शादी कंदुसि। या सेठ वाधायो हुजई भाई तुंहिंजे छोकिरीअ खे पंहिंजे प्यार जे जार में फासाए छॾियो आहे। हा चिंता ई न कर, हींअर ई धोती पाए पहिरीं फ्लाइट में सिधो मद्रास थो अची पुॼा। जट मंगणी पट शादी। जय झूले चो आइयो। महाराज स्वामी धन भाग असांजा जो दर्शन थिया तव्हांजा। आदिपुर में होए तू पहिरे नंबर जो कायर ऐं मद्रास अची थी वियो आहे तू शायर। वाह बाबा महाराज स्वामी बंदि कयो पंहिंजी शाइरी ऐं जल्दी वठी ॾियो मूंखे पंहिंजी माइड़ी। मद्रास जी हवा तोखे बि लॻी आहे? खैर अच त हाणे पकड़ियूं ॻाल्हि जे घाटी खे। सेठ साहिब धम
मम्मी भेण खे इहो रिश्तो मंज़ूर आहे, पर हुन शर्त रखी आहे। शर्त महाराज स्वामी पंहिंजे सिकी लदे लाइ हर शर्त मंज़ूर आहे। पुट सोचे समझी ज़बान दे। अरे मर्द जी ज़बान आहे, भले सिर कटजी वञे पर ज़बान पूरी थियण खां पोइ बीहंदी। वाह मर्द वाह। हा त ॿुध, तुंहिंजे पुट राजा ऐं धमीअ जी धीउ राणीअ जी शादीअ खां अॻु तोखे शादी करणी पवंदी। छा शादी कैसां? धमीअ सां। महाराज स्वामी मोदी ट्रिपल तलाक सां गॾु ट्रिपल शादीअ जो कानून बांधो आहे छा? यजमानो कानून त न आंदो आहे, पर मोदीअ जो कहिड़ो भरोसो। मतलब सिधो साधो मतलब इहो आहे, जे तो शादी न कई त राजा ऐं राणीअ जी बि शादी न थींदी। पर छो? इहो मां थी ॿुधायांव, पप्पा करोड़नि जी मिल्कियत छॾे वियो आहे। मुंहिंजी शादीअ खां पोइ मम्मी ही सभु अकेलो कीअं संभाले सघंदी? इन करे मुंहिंजी ऐं मम्मीअ जी शादी घटी थींदी। ॿुधाए तोखे ये शर्त मंज़ूर आहे या न? पर ये शर्त तो मूंखे पहिरियों छो न ॿुधाई? मूं सोचियो हो तुंहिंजो पप्पा बि अकेलो ऐं मुंहिंजी मम्मी बि अकेली, ॿिन्ही जी शादी थी वई त पाण सभु गॾु रहंदासीं। पर तोखे एतिराज़ छो आहे? अरे इनखे कीअं सम्झायां? मुंहिंजो बाबा अकेलो न दुकेलो आहे। तो ॿुधायो न तोखे एतिराज़ छो आहे? एतिराज़ किथे आहे? न न न मां सम्झायांसि थो बाबा खे। बाबा ओ बाबा थोड़ा पासी रखजो। भागा पासीरो हली वरी कहिड़ी धूड़ पायां? ॿिनि भाइनि में तर्क में भातो पियो आहियां, वरी चाटी भाइ में पवां छा? बाबा इहा कुर्बानी त तव्हांखे ॾियणी ई पवंदी। छोला कुर्बान त गीता ऐं सीता कोई बि करे छॾींदियो। जे मां ये शादी कई त ही ॿई काली माताऊं मूंखे हिक ई झटके में मथे पहुचाए छॾींदियूं। बाबा तव्हां शादी न कई त मुंहिंजी बि शादी वई। भागा हिते माण्हुनि जी हिक शादीअ में हवा निकिरी वेंदी आहे ऐं तूं मूंखे टी शादी जी सलाह ॾींदी। पुट जी शादी पी सातादी, पुट जी शादी पी सातादी। जजमानो हाणे देर न कयो, जल्दी पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो। बाबा मञी वञो, मम्मी हुनखे कोन ख़बर पवंदी। 15 ॾींहं आदिपुर रहिजो ऐं 15 ॾींहं मद्रास। छोरा ॻाल्हि त ठीकु आहे, तुंहिंजे लाइ मां कुर्बान थियण लाइ तयारु आहियां। वाह 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 वाह, वाधायूं हुजनि भई, पायो हिक ॿिए खे मुंडियूं। आयो मुर्गी बहार में क्या फूल हजार जाग्यो दिल में आ प्यार ओ मुंहिंजी पहिरों प्यार पहिरों प्यार मुंहिंजो पहिरों पहिरों प्यार पहिरों प्यार पहिरों प्यार मुंहिंजो पहिरों पहिरों प्यार। अरे छोरा मां हिते बीठी आहे, तूं हुते छाजी पियो मम्मी मम्मी करी? बाबा मम्मी न मम्मियूं। मरी वियुसि। तव्हां हिते कीअं अची वई मुंहिंजियूं प्यारियूं ज़ालूं? हिन सां मिलो। हीअ आहे तव्हांजी कुंवार। हीअ आहे तव्हांजी कुंवार। कुंवार सां त मिलबो, पर पहिरियों हिन देवीअ सां त मिलूं। मम्मी ये देवी हिन महाराज जी ज़ाल आहे। मुंहिंजी ज़ाल मरी वियासीं, हाणे हिननि सभिनी जी चटणी हिते निकिरंदी। भेण दमे
सच असां खां ॿुधणु चाहींदी या पंहिंजे थियण वारे मुड़ुस खां? भेण ठहियल कम न बिगाड़। हाँ भेण माफ कर मुंहिंजी मां। बाबा समझो पुट जी शादी थियण ॾियो, पोइ मां हिन दमीअ खे तलाक ॾेई छॾींदुसि। अञा सुधरिया ॻाल्हायो, का बि माई था ॾिसो त घिघ वही थी वञेव। निंड मां पेट कोन भरियो अथव जो अञा टीह जी पिया सोचो। मां किथे सोचियां। बस बंदि कयो इहो नाटक। नाहे करणी मूंखे शादी। मां पंहिंजी मम्मीअ खे अकेलो नथी छॾे सघां। पुट तुंहिंजी शादी त थींदी ऐं तुंहिंजी माउ जी बि। छा? पर कीअं? पुट राजा जो वॾो मामो कल्ह अञा अमेरिका मां आयो आहे। कमाइण जे चक्कर में शादी कान कयईं ऐं हाणे हिते शादी करे सेटल थियण थो चाहे। हाणे तव्हां ई ॿुधायो, तव्हां हिन जी टी ज़ाल थियण पसंदि कंदा या अमेरिका रिटर्न वारे जी पहिरीं ज़ाल? हिन सां केरु कंदो शादी? उहो सोनी घुरियो जेका कन छिने। महाराज स्वामी सुभाणे लाल लोहाणा धर्मशाला में 2 शादियूं थींदियूं। हिकु